वकुलिल हक्कु मिर रब्बिकुम फमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर इन्ना अतदना लिज़्ज़ालिमीन नारा अहात बिहिम सुरादिकुहा व इन यस्तगीसु युगासु बिमाइन कलमुहल यशविल वुजूह बि'सा शराबु व साअत मुर्तफका। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब दूर से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद बिअदद मन सल्ला व सल्लम व सल्लि अलैहि बिअदद मन काद व काम व सल्लि कज़ालिका अला जमील अंबिया वल मुरसलीन व अला आलि तआतिक अजमईन आमीन। मोहतरम अजीज दोस्तों बुजुर्गो, अज उन्वान आहे असांजो जहन्नम जो ज़िक्र। जहन्नम जी होलनाकी केॾी सख़्त, अज़ाब ॾींदड़, साह खे सुकाईंदड़ आहे, जिस्म खे ॻारींदड़ ऐं साड़ींदड़ आहे। उन खां बची करे हिन दुनिया में ई जहन्नम जे बचाव जो ज़रियो इस्तेमालु करणो पवंदो। सूरत कहफ आयत नंबर 29, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वकुलिल हक्कु मिर रब्बिकुम, सोना चओ त हक़ ऐं सच तुंहिंजे रब जे तरफ़ां आहे। हक़ ऐं सच अलाह जे तरफ़ां आहे, ॿाहिरां आहे। फमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर, जेको चाहे त ईमान आणे, चाहे त कुफर करे। ईमान आणींदो त फ़ाइदो मिलंदुसि, जन्नत जो हक़दार बणबो। कुफर कंदो, इनकार कंदो, जहन्नम हुन लाइ तयार। इहो इख्तियार ईअं आहे जीअं छोकिरो रांदि खेॾे, उनखे पीउ झले बाबा गली में रांदि न खेॾ, गिली डकर न खेॾ, झले झल न ॾिए, वरी हिकिड़े पिणस चएसि अच तोखे रांदि खेॾायां थो, पोइ रांदि त कोन खेॾाईंदुसि, चएसि थो रांदि खेॾाईंदो पर ॾींदुसि फादर। अलाह जो तव्हांजी मर्ज़ी आहे, ईमान आणियो, मर्ज़ी आहे कुफुर करियो, मर्ज़ी आहे कुफुर करियो, मतिलबु कुफुर कंदो त सज़ा मिलंदी। सुरादिकुहा, इहा जहन्नम जो दूंहों उनखे घेरे वेड़े, जहन्नम जे जूं भितूं चोतर वेड़े वेंदसि। व इन यस्तगीसु, जेकॾहिं पाणी जी तलब कंदो, सोढ़ जो थींदी, घबराहट ऐं पघर ऐं परेशानी थी वठंदी त उन लॻंदी। फरमाए युगासु बिमाइन कलमुहल, अहिड़ो पाणी मिलंदो जेको टिचकंदड़ ऐं बड़कंदड़ हूंदो। हेड़ी गर्मी में को रुगो ॿाहिरि रखियल पाणी ॾिए त बि न पी सघंदासीं। फरमाए यशविल वुजूह, उहो पीअंदो त मुंहुं ईअं जेको आहे सो ईअं साड़े छॾींदो, अंदरां जिस्म जेको आहे सो ॻरी वेंदो। बिअस शराब, बुरो आहे पियण, ॿियो को आहे कोन। वसाअत मुर्तफका, ऐं बुरी आहे जॻह, आराम जी जॻह, जेका धरती ट्रामे वांगुरु तपजंदी, पाणी बड़कंदड़ हूंदो, उतां जान त छॾाइण ॾाढी ॾुखी आहे। यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम फतुक्वा बिहा जिबाहुम व जुनूबुहुम व ज़ूहुरुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम फज़ूक़ू मा कुंतुम तकनिज़ून। क़यामत जो ॾियारो हूंदो, उनखे जहन्नम में फिटो कयो वेंदो, जहन्नम जी जो बाह में फिटो कयो वेंदो, पोइ छा थींदो? फतुक्वा बिहा जिबाहुम व जुनूबुहुम व ज़ूहुरुम, उन जूं पुठियूं पेशानियूं इहे ॾबियूं वेंदियूं बाह में। फरमाई हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम, ही तव्हांजे लाइ जो गॾु कयो, माल मिल्कियत सोन गॾु कयो, न ज़कात ॾियणी आहे, न ख़ैरात ॾियणी आहे, न ग़रीब गुरबे जी मिस्कीन जी मदद करणी आहे, रुगो सभु कुझु पाण वटि गॾु करणो आहे, परायो हक़ बि खाई वञणो आहे। फरमाई हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम, ही तव्हांजो पंहिंजो गॾु कयल आहे। फज़ूक़ू मा कुंतुम तकनिज़ून, फरमाई जेको तव्हां गॾु कयो हो, इहो सोन चांदी माल मिल्कियत माया, इहो ई तव्हांखे इन सां ॾबियो ईंदो। हाणे इहो चखो मज़ो, कहिड़े कम जो सोन चांदी, कहिड़े कम जी आहे माल मिल्कियत, जंहिंमें न ज़कात ॾिजे, न ख़ैरात ॾिजे, न सदकात ॾिजे, न ग़रीब मिस्कीन जी मदद कजे, अञा परायो हक़ बि खाई वञे। पोइ इहो माल, हदीस में चए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾियारे सोन चांदी माल मिल्कियत जो गॾु कयल आहे। फरमाए इहो नांग जी सूरत ॻिची खे वेड़े वेंदुसि, पोइ पियो ॾंगींदुसि। फरमाई उहो सोन ऐं चांदी चवंदुसि जेको नांग जी सूरत में हूंदो, अन कंज़ुक, मां तुंहिंजो खज़ानो आहियां, मां तुंहिंजी खाण आहियां, मां तुंहिंजो गॾु कयल माया मिल्कियत दौलत आहियां।
अहिड़ी हालत हूंदी दुआ अल्लाह तबारक व तआला असांखे इन अज़ाब खां बचाए। इन लज़ीन कफरू बि आयातिना, जिन शख़्सनि असांजे आयतुनि जो इनकार कयो। हाणे क़ुर शरीफ़ सभु आयतूं पढ़ी ॿुधायां पियो, न मञो। अबा ज़िना न कयो, नथा मुड़ो। शराब न पियो, नथा छॾनि। जुआ न खेॾो, क़ुर जी आयतुनि जा तर्जुमा आहिनि, नथा मुड़नि। छा जी बाबा? ऐं शराब न, परायो हक़ न खाओ, यतीम जो माल न खाओ, ॿिए जी जाइ ते कब्ज़ो न कयो। सिधा सिधा लफ़्ज़ अहकाम आहिनि क़ुर में। इनकार था कनि, नथा मुड़नि माना इनकार था कनि न। चवनि नथा त ग़लति आहे, पर मुड़नि नथा त माना इहे। फरमाए इन लज़ीन कफरू बिआयातिना, जिन असांजी आयतुनि जो इनकार कयो, जहन्नम में दाख़िल कंदासीं जेके क़ुरानी आयतुनि ऐं हुकुमनि जो इनकार था कनि। कुल्लमा नज़िजत जुलूदुहुम बदलनाहुम जुलूदन गैरा। हाणे जहन्नम में जो दाख़िल थिया त ही चमड़ी त ॻरी वेंदी। पोइ अलाह जी फरमाए थो ॿी वरी खल ॾींदासीं। हिकिड़ी सड़ी वई, वरी ॿी खल, वरी उहा ॿी सड़ंदी, वरी खल मिलंदी। लियज़ूकुल अज़ाब, तात अज़ाब खे चखनि। छो त हिकिड़ी खल सड़ी वई, हाणे हुन में को बि फ़र्क़ु न आहे। हाणे छा थियो? पर वरी नई जो जिस्म चढ़ी वञे, नई खल चढ़ी वञे, वरी उहा साड़िजे तकलीफ़ ॾींदी। फरमाई इन अल्लाह कान अज़ीज़न अलीमा हकीमा, बेशक अल्लाह आहे ज़बरदस्त हिकमत वारो, ॾाढो अल्लाह। इहो इन जे करे अज़ाब जो इनकार पियो करे। वरी जिस्म ते खल इन जे करे चढ़े पई त जीअं हुनखे ख़बर पवे। फत्तकुन नार लती वक़ूदुहा अन्नास वल हिजारा, डिॼो जहन्नम जी बाहि खां जंहिंजो बल माण्हू ऐं पत्थर बणिबा। माना उहा बाहि, जीअं असां बाहि छा सां ॿारींदा आहियूं? अवा सुकी काठी, पन, कलियूं, इन सां बाहि बड़कंदी। फरमाए इहा बाहि जेका जहन्नम वारी बड़कंदी, उनखे तेज़ कयो वेंदो माण्हुनि ऐं पत्थरनि सां। पत्थरनि सां छो? इन पत्थरनि जी माण्हू पूॼा पिया कनि। अवा क़बर ते वॾा मूर्तियूं ठाहे पिया पूॼनि, बुत ठाहे पिया पूॼनि, क़बर ते वॾा आस्थाना ठाहे पिया, उन्हनि जे आॾो झुकनि। तंहिंजे करे पत्थर बि साड़िया वेंदा हुआ, जिन खे पूॼींदा हुआ इहे बि सड़नि पिया। इहे मूर्तियूं बि सड़नि पियूं। इहे वॾा जेको आहे सो मेखाना ठाहे, कुबा ठाहे, जिन खे पूॼियो पिया, ताबूत ठाहे पूॼियो पिया, उहे बि सड़िया वेंदा। पोइ इद्दत लिल काफ़िरीन, फरमाए थी हा जेका आहे सा बाहि काफ़रनि लाइ भड़काई। इन बाहि जो ईंधन ऐं बल इंसान थींदा, जेके इंसान अल्लाह जी नाफरमानी में ईंदा। हाज़ान ख़स्मान इख़्तसमू फ़ी रब्बिहिम, ही ॿ टोला आहिनि जेके पंहिंजे रब जे बारे में झगड़ो था कनि। फरमाए फल्लज़ीन कफ़रू कुत्तियत लहुम सियाबुम मिन नार, जिन इनकार कयो उन्हनि खे बाहि जा कपिड़ा उन्हनि खे कटे पाराए वेंदा। बाहि जा, बाहि मां कपिड़ो ठहंदो जेको साड़ींदो पियो। हींअर बि चइबा गरम कपिड़ो नथो पाए सघां, खमीस लाहे छॾे थो छॾे, छो? चे थुल्हो आहे भेणा, गरम आहे। पर जे कपिड़ो ई बाहि जो हुजे पोइ छा असरु हूंदो? हेड़ी गर्मीअ में जे पखो न हले त असां वेही नथा सघूं। इन्हनि हल्कड़नि कपिड़नि में बि हमीम, उन्हनि जे मथनि जे मथां गरम पाणी पलटियो वेंदो। कपिड़ा बाहि जा, मथां वरी गरम पाणी जेको आहे सो बड़कंदड़ पलटियो वेंदो। युसहरु बिही मा फी बुतूनिहिम वल जुलूद, उहो जॾहिं अंदरि जो वेंदो न पाणी, मथां हेठां खां, पोइ खलूं आंड्राए सभु ॻरी ख़तम थी वेंदा, बचंदो ई माण्हू कोन। फरमाए वलहुम मक़ाम में मिन हदीद, वरी हाणे छा कंदा? लोही गुर्ज़ भया वेंदा। छो त कुल्लमा अरादू अन यख़्रुजू मिनहा, जेॾी महिल इरादो कंदा त इन मां निकिरूं भेणा अहिड़ी मुसीबत में, मिन ग़म, परेशानी तकलीफ़ जे करे, फरमाए उईदू फिहा, इन में मोटाया वेंदा। इन गुर्ज़ हणी करे वरी पोइ हिते कया वेंदा। वज़ूक़ू अज़ाबल हरीक़, अल्लाह चए थो इहो बड़ंदड़ बाहि चखो, साड़ींदड़ बाहि जो अज़ाब चखो। दोस्तो दुनिया जी गर्मी असां नथा सही सघूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेका दुनिया जी गर्मी आहे बाहि, इहा जहन्नम जी बाहि खां 70 दफ़ा थधी आहे। हिन बाहि जे आॾो मिंट हिकिड़ो 5 सेकंड बि असां आंगुर नथा रखी सघूं। जहन्नम वारी बाहि इन खां 70 दफ़ा वधीक गरम ऐं तपियल हूंदी। पोइ छा असरु हूंदो? उन महिल छा थींदो? उन महिल त माण्हू न पुॼी सघंदो। तंहिंजे करे दोस्तो जहन्नम जी बाहि, इन जहन्नम खां बचण लाइ छा आहे? शिरक छॾियूं, कुफर छॾियूं, अलाह सां भाङे भाईवार न कयूं, ज़ुल्म न कयूं, ॿिए जो हक़ न खाऊं। हिते दुनिया में कुझु माफ़ी वठे, कुझु ॾिए, कुझु माफ़ी वठे, माफ़ी मिली वेंदी। ऐं जेकॾहिं हिते बस्ती में रहियो त असां हिते बि ठठ में आहियूं, उते बि ठठ में हूंदासीं। हा, उते का पिणे जी का बि औताक न हलंदी, उते का असांजे वॾनि जी का बि मयार न हलंदी। हिते बोतारा ख़ान साहब चङो मुड़ुस आहे,
बिरादरी जो हथ अथसि, पैसे जो पावर अथसि, उते अलाह वटि कुझु बि न हलंदो। अलाह साईं अहिड़नि ज़ालिमनि खे करे ॾेखारियो आहे। जहन्नम जा फरमाई कल्ला इन्नहा लज़ा नज़्ज़ाअतुल लिशवा तदू मन अदबर व तवल्ला। फरमाई खबरदार, बेशक इहा भड़कंदड़ आहे। लज़ा जहन्नम जो नालो आहे। ऐं नज़्ज़ाअतुल लिशवा, मुंहं खे भुञी ॻारे छॾींदड़ आहे। पोइ इहा बाहि जहन्नम जेका भड़कंदड़ आहे, तदू मन अदबर व तवल्ला, इहा सॾींदी उनखे जंहिं पुठी ॾिनी मुंहं मोड़ी। क़ुरान ॿुधई पे, अलाह ऐं अलाह जे रसूल जो हुकुम ॿुधई पे, पर उनखे पुठी ॾेई छॾी, नथो मञा। अबा ज़ुल्म न कर, छो थो मारी नाहक? मां चवां थो छॾे वञो इलाइक़ो, न त साड़े छॾींदोमांव, मारे छॾींदोमांव। हिन धरती, हिन कॉलोनी में मूंखे कब्ज़ो करणो आहे, हिन ज़मीन ते मूंखे कब्ज़ो करणो आहे। पाण खे ॾाढो मुड़ुस सॼी कॉलोनी साड़ाई पियो, उहो इलाइक़े फसल साड़ाई पियो, छो त तोड़ पैसो आहे, तोड़ पावर आहे, चार माण्हू तोसां गॾु आहिनि ऐं हुकूमती अमलदार तूं ख़रीद कयो वेठो आहीं। पोइ जॾहिं तो ग़रीबनि मिस्किननि जे हक़नि ते धाड़ा हयां, उन्हनि ते एॾो ज़ुल्म ऐं क़तलाम कई, 4-4 ॾींहं लाश टंगिया पिया आहिनि, रोड ते सड़नि पिया, उन्हनि जी FIR नथी कटिजे, तोखे को बि कहल नथो अचे। जहन्नम वारी बाहि उन ॾींहुं तदू अहिड़नि माण्हुनि खे सॾींदी, हेॾिया तूं असांजो बल हुई, उते केरु जॾाईंदी? माल गॾु खणी ईंदो कोन? गॾु त न खणी ईंदो। कारून जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते इल्ज़ाम हई, हिकिड़ी आम माई खे बीहारी अलाह जे पैगंबर ते चई बदकार आहे, मूंसां ज़्यादती कई आहे, पैसे ते माई बीह वई। माण्हू गॾु थिया, चए हाणे अलाह जो नबी पेश थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पुछियो ॾे अहवाल, छा थी चई? अलाह जे नबीअ में हक़ में एॾो रोब ऐं दबदबो आहे, तव्हां हक़ ते बीह त ॾिसो, बातिल भॼी जान छॾाईंदो। वो वेचारी फिरी वई, चए पैसनि जे करे न मूंखे बीहारियो आहे। ॿियो वरी इल्ज़ाम उते ई हई, चए तोखे मुंहिंजे माल ऐं दौलत में लालच आहे, तॾहिं तूं मुंहिंजे पुठियां लॻो आहीं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे छो त कारून खे पैसो, हुन जे सोन ऐं खज़ाननि जूं चाबियूं उठनि ते हलनि त खज़ानो केॾो हूंदो। हाणे अलाह जी रहमत खे जोश आयो, अलाह जी हाणे रहमत ख़तम थी वई। हाणे अलाह जो जलाल गज़ब में आयो त मुंहिंजे पैगंबर खे हिकिड़ो इल्ज़ाम माई वारो बीहारी नथी, पब्लिक पूरी गॾु आहे, ॿियो इल्ज़ाम थो हणे तोखे मुंहिंजे माल में लालच आहे। पोइ ज़मीन ॻहण शुरू कयसि, माल में लालच आहे। हज़रत मूसा जो खज़ाने जूं चाबियूं मथां रखोसि, तूं ऐं तोसां गॾु तुंहिंजो माल बि गसब थी वई। ज़ालिम ज़ुल्म केॾो बि करी, पर रब जी जॾहिं देग तपंदी, पोइ तुंहिंजे बचण जी जॻह कान्हे का। इन ज़ुल्म कायदे मिलत इस्लामिया मौलाना फजल रहमान असेंबली में कल्ह बि तकरीर कई, जे असां पंहिंजी अफ़वाज पाकिस्तान जे इन भारत के जवाब ॾिनई, सलाम पेश कयूं था त उनखे तव्हां चंद कलाकनि में उन जो निज़ाम मफलूज करे छॾियो, भारत जो सिस्टम तव्हां। पर हिते 40 सालनि खां वठी हिते निज़ाम सही छो नथो थिए? इहा हैदराबाद 15 जून में चई त मौलाना फरमाया लॻे थो दाल में कारो आहे, त उते वेठलनि चयसि दाल में कारो कोन्हे, सॼी दाल कारी आहे। 10 जून ते डेरा इस्माइल खान खां मौलाना जो 3 नंबर पुट मौलाना असजद महमूद वञे थो 2-3 साथियुनि गाॾियुनि सां गॾु अथसि, हाणे कंहिं दोस्त जे जनाज़े में, घर वारे जनाज़े में शिरकत करणी आहे। अॻियां 40-50 जेको आहे लकी मरवत ॾिनो आहे, दहशतगर्द फिरियो था अचनि। पोइ अबा जनाज़े ते ॾिनो आहे, देरि थी थिए, हुननि बि हथियार सिधा कया, हिननि वटि 5-6 माण्हू हथियार वारा सिधा थिया, चइबो पंहिंजे अमीर सां मूंखे ॻाल्हायो। पोइ बस वञी उन्हनि छॾियो आहे, जनाज़े ते पहुतो, बाद में उहो बयान था ॾियनि त असां ग़लती थी वई, छॾिणो न हो। उते मौलाना अताउर रहमान सेनेट में तकरीर कई, जी असांजे डेरा इस्माइल खान में चपे चपे ते तव्हांजा फौजी चौकियूं था हणनि, एॾी वॾी सख़्ती आहे, इहे 40-50 दहशतगर्द आया किथां? पोइ उन ते असेंबली उन सेनेट में चयो त जेका असांजा अॻे वीचारा क़ौम परस्त सिंधी हणंदा, ये जो दहशतगर्दी है इसके पीछे वर्दी है, ये सभई मारान भी पाण था, माण्हुनि ते ज़ुल्म भी पाण था कनि। अबा मौलवी चवंदे त खजी वेंदे, बा केतिरा मारींदो? नेठि त हक़ आवाज़ बुलंद थींदो, इहे दाहूं कूकूं रायगा न वेंदियूं, सभु शइ तव्हांजे हथ में आहे। सेनेट मौलाना क़ौमी असेंबली में चयो त जेकॾहिं असांजी दिफ़ाई कुवत डिफेंस में रहे, उते रहे, ॿाहिरि पार्लियामेंट ते कब्ज़ो, कारोबारनि ते कब्ज़ो हिननि जो कमु न आहे, हर हिकु शइ ते हुकूमत ते कब्ज़ो, असेंबलियूं असांजूं डमियूं आहिनि, जंहिंखे आणनि जंहिंखे लाहिनि, रिवायती इहा तरतीब आहे ई कान। हाणे इनकलाब जी ज़रूरत आहे, जेकॾहिं असां ख़ामोश रहियासीं त मरंदा वेंदासीं।
मरू तो हुई पे था बोरे में जेके वीचारा लिगारी बुआ छाता बुआ वॾी ॻाल्हि आहे हक़ चओ त चए बाबा मौलवी साहब तव्हांजो हाणे बाबा मरणो त हुई आहे वक़्तु मुक़ररु आहे फलस्तीन ते ज़ुल्म पियो थिए असांजो आर्मी जी वञे पियो ॾे अमेरिका में सुभान अल्लाह ही छा कराइण वञे थो उनखे चओ त बाबा गज़ा ऐं फलस्तीन में ज़ुल्म थिए पियो उते त ठाह जी सोचियो न जॾहिं ईरान इज़राइल खे ॾंडो ॾिनो आहे पोइ मौलाना अब्दुल गफूर हैदरी बि चयो चई जेको आहे वाह जी ॻाल्हि आहे अबाव शिया आहिनि शिया त विढ़नि पिया तूं मौलवी मूं वटि अथई तूं बि त वञी विढ़ न मसलक ऐं मज़हब में तव्हां फिरिया वेठा आहियो हो त उन इज़राइलिन खे ॾंडो ॾेई वेठा आहिनि फरमाई असां मौलाना बि चयो असां ईरान सां बीठा आहियूं ऐं असां पंहिंजी हुकूमत खे चऊं था उन गॾु बिही इन हिकिड़े इज़राइल खे जिते वड़ेस थिए मुस्लमान खे मारे पियो इज़राइल जे पुठियां पूरी यहूदी लाबी गॾु बीठी आहे पूरा कुफरिया ममालिक गॾु बीठा आहिनि असां मुस्लमान फलस्तीन जे पुठियां केरु बि न आहे असां पंहिंजी मौत खां बचण लाइ माल ऐं जाओ जलाल लाइ छा आहे अक़वाम मुत्तहिदा कुझु बि कोन्हे का उहा हिकिड़ी अमेरिका यहूदियुनि जी हिकिड़ी लोंडी आहे असां लाइ कुझु बि कोन्हे का जेकॾहिं सद्दाम हुसैन ते चंद माण्हुनि जे क़त्ल जी ॻाल्हि हुई अमेरिका मुदाख़लत करे उनखे फांसी ॾिनऊं नेतनयाहू हज़ारे मुस्लमान न पर इंसान जो कातिल आहे मुस्लमान बि छॾियो मासूम बचड़नि जो कातिल आहे उनखे कुझु बि नथो थिए दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे दीन इस्लाम ते हलाए आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।